चाकर मथां चौकीदार न रखजनि। दोस्तो, हिकिड़े बादशाह पंहिंजे शाही हाथियुनि खे खीर पीआरण लाइ हिकिड़ो नौकर मुक़ररु कयो हो, जंहिंजो कमु हुयो भाॻियनि जो आंदल खीर मटन में भरे रखणु ऐं वक़्त ते हाथियुनि जे पीअण वारनि कूनरनि में नाइण। गच वक़्तु गुज़रण बाद नौकर माहौल में राहुल माहौल थी वियो। दिलि पकी थी वियसि ऐं हाथियुनि जे खीर में हथड़ी हणणु शुरू कयईं। ॿिनि मटनि मां हिक हिक चौरी खीर जी कढी ओतिरो पाणी मिलाए खीर जी माप पूरी करे छॾींदो हुयो। पाणीअ वारो खीर पीअण सबबि हाथियुनि जी सिहत ते असर पवण लॻो। इहा ॻाल्हि बादशाह सलामत पाण महसूस कई। बादशाह सलामत वज़ीरनि मुशीरनि सां इन चोरीअ खे रोकण बाबति सलाह मशवरो कयो। मिड़नी सलाह ॾिनसि त इहो नौकर कढी ऐं ॿियो रखिजे। मशवरे में कंहिं राय ॾिनी त ईअं ॿियो बि बेईमानी करे सघे थो, पोइ छो न उन चाकर मथां चौकीदार रखिजे। मिड़नी मुतफ़िक़ा तौर ते इन ॻाल्हि खे मंज़ूर कयो। हुकुमनामो जारी थी वियो। चाकर मथां चौकीदार अचण करे सख़्ती थी वई। नतीजो बि चङो निकितो। हिकु ॾींहुं नौकर मुक़रर चौकीदार खे चयो त गंज मां चुंहिंब ॿोड़ीसीं त दरिया खे कर कान ईंदी। मुंहिंजे बचनि जे पेट ते लत न ॾे। कुझु खीर पाण खण, कुझु मां खणां। इन इहा सलाह ते ॿई मुतफ़िक़ थिया ऐं हाणे 5 मटनि मां 5 चौरियूं ग़ाइब थियण लॻियूं। इहा शिकायत थी। मथनि टियों मुक़रर थियो। हाणे पूरो मटु ई चट थियण लॻो। आख़िर बेज़ार थी बादशाह चौकीदार खे हटाए मशवरे में चयो त चाकर मथां चौकीदार न रखजनि, मतिलब त नौकर मथां चाकर, चाकरनि मथां चौकर। दोस्तो, उमेद कजे थी त हीअ वीडियो बि अव्हांखे वणी हूंदी ऐं शेयर ज़रूरु कंदव।